जी नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां प्रेस क्लब ठुला अॻियां। वफ़ाक़ी हुकूमत पारां कयल महांगाई आवाम जे जीअण जंजाल करे छॾियो आहे। ठुल जा शहरी गुरबत ऐं महांगाई सबबि पंहिंजा ॿार वेकिरो करे रहिया आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिन जो छा चवणु आहे, संदन कहिड़ा मुतालबा आहिनि। साईं 3 सालनि में तब्दीली सरकार तब्दीली जे नाले ते असां ग़रीबनि मज़दूरनि पोरेतनि जा लाहे कढी छॾिया आहिनि। हितां जे ग़लति वफ़ाक़ जी पॉलिसियुनि सबबि हितां जो ग़रीब अवाम महांगाई जी चकी में पिसिजी रहिया आहियूं। एतिरे क़दुरु जो असां जे घरनि में बुख बदहाली जनम वरितो आहे। असां खां ख़ुशियूं त विसरी यकीन कयो, हाणे असां पंहिंजो पेट पालण लाइ मजबूर आहियूं। छो त 3 सालनि में हिन एतिरो तेल वधायो त 74 साल जी महांगाई हिकु पासे, इमरान ख़ान जी महांगाई हिकु पासे। हिन असां ठुल जे शहरनि मज़दूर पोरेतनि खे एतिरो मजबूर कयो आहे तब्दीली सरकार, जो असां पंहिंजे जिगर जा टुकर, पंहिंजे मासूम गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा जेके खीर पिया कनि, उहे अॼु असां हिते सरेआम विकिरो करण ते मजबूर आहियूं। इहो असांखे तब्दीली सरकार इमरान ख़ान नियाज़ी जो असांखे तोहफ़ो आहे। पाकिस्तान खां ऐं तब्दीली सरकार खां त फौरी नोटिस वठी इन महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं जेके डेली वजह ते जेके शयूं आहिनि उन ते कंट्रोल कयो वञे ऐं घटि में घटि जेके पोरियत तबिको आहे उनखे जल्द खां जल्द रिलीफ ॾिनो वञे। इहो असांजो मुतालबो आहे। असीं अॼु शहर जा जेके रहाकू आहिनि उहे पंहिंजा ॿार वठी प्रेस क्लब पहुता आहिनि। उहे मजबूरी मां पहुता आहिनि। शौक़ में को बि पंहिंजा बच्चा जेको आहे सो जेको विकिणंदो न आहे। महांगाई जे करे रोज़ रोज़ जेके आम शयूं आहिनि, जेके आम रोज़मर्रा जे वाइपे जूं शयूं, उन्हनि जा रेट आसमान सां लॻंदा त पोइ बच्चनि जो पेट माण्हू किथां पाले सघंदो। पोइ ज़रूरु किथे न किथे वञी अहिड़ी हंधि या अहिड़े अमीर माण्हू वटि पंहिंजे ॿारनि खे खपाईंदो या वञी ॾेई ईंदो त जिथे मां असांजा माना बच्चा जेको आहे 2 वेलनि जी मानी खाई सघनि। आए 3 साल थिया आहिनि, पर इन 3 सालनि जे अंदरि जेको तब्दीली सरकार महांगाई जो जेको भार असांजे ग़रीब आवाम ते उछलियो आहे, उन जी वजह इहा आहे त ग़रीब पोरियत तबिको अॼु पंहिंजा जिगर जा टुकड़ा खणी अॼु हिन प्रेस क्लब ऐं शहर में होका ॾिए पियो त असां खां ॿार वठो, असां खां ॿार वठो। त जीअं असां, छो त ॿारनि जो जेको ख़र्चु आहे उहो असां बर्दाश्त नथा करे सघूं। असीं पोरियत माण्हू आहियूं, 500 रुपया कमायूं था, असां उहो ॿारनि ते ख़र्चु कयूं या जेको घर ते ख़र्चु कयूं। उन करे असां अॼु ही पंहिंजा पोरियत माण्हू ही पंहिंजा जिगर जा टुकड़ा वठी अॼु जेको होका ॾियनि था त असां खां ही ॿार वठो, त जीअं असां पंहिंजे जेको घर जो गुज़र सफ़र करे सघूं ऐं ॿारनि जी जेको रहियल ॿारनि जी तालीम जे लाइ तरबियत कयूं ऐं उन्हनि जी सिहत ऐं उन जे खाधे पीते जे जेको असां उनजो पूरो करे। जी नाज़रीन, तव्हां ठुल जे शहर वासियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु हो त महांगाई एतिरी आहे जो असां हिकु वेलो खाइण लाइ बि तमामु परेशान आहियूं ऐं पंहिंजा ॿार वेकिरो करण ते मजबूर आहियूं। हिन वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त महांगाई खे घटि कयो वञे ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दुओ, जेकब न्यूज़ ठुल।